खपरो में अवामी आवाज़ सॾ ते अवामी आवाज़ मीडिया ग्रुप ऑफिस में सिंध मुंजी जिंद अचो त सिंध जा वसीला बचायूं जे सिरे हेठि सिंधी अदबी संघ शाख खपरो पारां सकाफ़ती मुशाइरो थी गुज़रियो। सकाफ़ती मुशाइरे में नाले वारनि शाइरनि आजिज़ समी जे हाजी खान शाद राजड़, अब्दुल हलीम दर्स, आमिर अब्बास भंभरो, ज़ाकिर शर उर्स भांभरिक, ग़ुलाम मोहम्मद, ग़ुलाम मरी सैयद, असद शाह ऐं ॿियनि सिंध जी सकाफ़त ते पंहिंजी नकुर शाइरी पेश करे मुशाइरे खे चार चंड लॻाए छॾिया। सिंध मुंहिंजी माउ आहे, सिंध मुंहिंजी माउ, सिंध मुंहिंजी जिंद आहे, सिंध मुंहिंजी माउ। ही ॿेट समूरा तुंहिंजा आहिनि, ही खेट समूरा तुंहिंजा आहिनि। ही ॿेट समूरा तुंहिंजा आहिनि, ही खेट समूरा तुंहिंजा आहिनि। सिंध मड़ पई सदियूं जींदी, कंहिंखां कॾहिं कान का टुटंदी। तुंहिंजी वहदत रहणी आहे, तुंहिंजी कुख सलामत रहंदी, हर का विक सलामत रहंदी। तुंहिंजी वहदत रहणी आहे, तुंहिंजी कुख सलामत रहंदी, हर का विक सलामत रहंदी। कंहिंखे काई ताक़त न आहे तुंहिंजे वजूद खे सगे ड्राहे। वाह वाह साईं वाह। कंहिंखे काई ताक़त न आहे तुंहिंजे वजूद खे सगे ड्राहे। चऊं था ही सभु ॻाए वॼाए, ॿेट बि रहंदा, खेट बि रहंदा, कारूं जरजी कोर बि रहंदी। वाह साईं वाह, वाह साईं वाह। चऊं था ही सभु ॻाए वॼाए, ॿेट बि रहंदा, खेट बि रहंदा, कारूं जरजी कोर बि रहंदी। ही थर बि रहंदा, बर बि रहंदा, साॻियां पंहिंजा घर बि रहंदा। वाह साईं वाह, वाह साईं वाह। हर जाए हलाए मुहिम जागिरता। वाह वाह। हर जाए हलाए मुहिम जागिरता, अचो गरजी मल्हायूं पाण सभु एकता। तब्दीली जी जेका तंद वगी आ, हारी पोरत जी वई दिल लगी आ। हाणे हलणी न हिते कंहिंजी ठगी आ, जेका सिंध जी कन जेके सिंध जी कन सायता, अचो गरजी मल्हायूं पाण एकता। वाह साईं वाह। जेको सिंध खां कराची धार करे, जेको सिंध खां कराची धार घुरे, इहो माण्हू थो पक मार घुरे। जेको सिंध खां कराची धार घुरे, जेको सिंध खां कराची धार घुरे, इहो माण्हू थो पक मार घुरे, जेको सिंध खां कराची। इन मौक़े ते सुघड़नि गुजारतूं बेत ऐं सिंगार ॿुधाए वाह वाह करे छॾी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।